अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अफ़गानिस्तान जी सूरत हाल काफ़ी गंभीर थींदी थी वञे। उते काफ़ी मामला आहिनि जेके रोज़ बरोज़ जेके आहिनि उहो कॉम्प्लिकेटेड ऐं ॾुखिया ऐं मुंझाईंदड़ थींदा था वञनि। अफ़गानिस्तान जी सूरत हाल जा असर पाकिस्तान ते पवणु शुरू थी विया आहिनि। पाकिस्तान में अफ़गानिस्तान जो जेको सफ़ीर हो उन जी नियाणी खे अगवा कयो वियो ऐं उन ते तशदुद कयो वियो, जंहिंखां पोइ अफ़गानिस्तान पंहिंजे सफ़ीर खे वापसि घुराए वरितो आहे। ॿिए तरफ़ असांखे नज़र आयो त दासू वारे इलाइक़े में उते जेको आहे चीनी जेके आहिनि शहरनि खे मारियो वियो। इहे छा सरगर्मियूं आहिनि? अफ़गानिस्तान जो असरु हाणे सां ई शुरू थी वियो आहे त इहो अॻिते हली छा सूरत हाल थींदी? ॿिए तरफ़ तोड़े जो दोहा में ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि जारी आहे। इन समूरे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं त दोहा जूं ॻाल्हियूं, अफ़गानिस्तान जी अंदरूनी सूरत हाल ऐं पाकिस्तान जे अंदरि अफ़गान सफ़ीर तोड़े दासू वाक़े जे बारे में, इहे शयुनि जे विच में कहिड़ा लिंकेजिस आहिनि ऐं सूरत हाल मजमूई मंज़रनामो कहिड़ी तरफ़ वञे थो। उन ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामियारे तजज़ियेगार जनाब हसन खान साहब। हसन खान साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हसन खान साहब, क्या देख रहे हैं ये जो मंज़रनामा कि यहाँ पे सफ़ीर साहब की बेटी का अगवा होना, उससे पहले अशरफ गनी साहब ने कह देना कि 10,000 लोग जो हैं वो पाकिस्तान से दाखिल हुए हैं, और फिर दासू के अंदर ये इतना बड़ा वाक़या हो जाना, अफ़गानिस्तान के अंदर जो है वो तालिबान की एडवांसमेंट्स, और फिर मज़ाकरात भी जारी है। देखिए वैस भाई, मेरे ख्याल में मुज़ाकरात तो अच्छी बात है कि वो अभी तक जारी है और इनके दरवाजे एक दूसरे के लिए खुले हैं। इसका मतलब ये है कि दोनों साइड पे एक है सुलह के हवाले से और मामले को की सियासी हल निकालने के हवाले से। दूसरी तरफ आपने कहा जो एक दूसरे पर इल्ज़ामात है, ये बड़ी बदकिस्मती है कि इस वक्त जिस इत्तेहाद और इत्तेफाक की ज़रूरत होनी चाहिए ताकि दोनों ममालिक जो है, क्योंकि अफगानिस्तान का जब मसला होता है वहाँ पे अगर खाने जंगी होगी तो उसका असर बराह रास्त असर पाकिस्तान पे होगा। तो ऐसी सूरत हाल में डॉक्टर अशरफ गनी साहब ने जो वहाँ पे दुशांबे में जो स्पीच किया और वहाँ पे पाकिस्तान में पे इल्ज़ामात लगाए और फिर प्राइम मिनिस्टर इमरान खान ने उसका बिल्कुल जवाब दिया उसी ही मौके पे। तो और उसके बाद एक मीटिंग भी हो गई। लेकिन ये है कि आपकी बात ठीक है कि तालिबान जो है वो एडवांस कर रहे हैं, वो ज़्यादातर जो इम्पोर्टेंट स्ट्रेटिजिक प्लेसेस है अफगानिस्तान पे इस वक्त वो हमले कर रहे हैं और कुछ इलाकों को उनने कब्जा भी किया है। तो सिचुएशन वाकई वहाँ पे जो है ऐसी सामने आ रही है कि उम्मीद अफजा नहीं है। दिन ब दिन हालात जो है वो ख़राब होते जा रहे हैं और दूसरी तरफ किस्मत ये है कि अफगान लीडरशिप को भी शायद जो हालात है उसका इदराक नहीं है। इदराक अगर है भी तो उसमें वो इतनी सिंसियरिटी या संजीदगी वो नहीं दिखा रहे हैं कि इस मसले का देरपा हल निकाला जाए। दूसरी तरफ ये जो सफ़ीर साहब की बेटी का जो अगवा का मसला है, मेरे ख्याल में इसने भी दोनों मुल्कों के ताल्लुकात में काफ़ी दरार डाला है। हालांकि अभी तक इन्वेस्टिगेशन जो है वो नहीं हुए हैं, इन्वेस्टिगेशन हो रहे हैं, लेकिन हमारी तरफ से भी एक प्रॉब्लम आ रही है कि हमारे कुछ वज़रा जो है बस वो उसका काम है बोलना और ज़्यादा बोलना। जिस तरह मैं तो समझता हूँ कि ऐसे मौके पे फॉरेन ऑफिस को लीड लेना चाहिए था, लेकिन हमारी फॉरेन ऑफिस की खामोशी और दूसरी तरफ जो शेख रशीद साहब है जिस अंदाज से वो इस मसले को इससे स्ट्रीट गली और कूचे का मसला जो है, गली कूचों का मसला बना रहे हैं, इससे भी आज जो वज़ीर ख़ारिजा की टेलीफोनिक डिस्कशन हुई हनीफ अकबर साहब के साथ शाह महमूद कुरैशी साहब की, तो वहाँ भी अफगानों ने यही बात की और बड़ी अच्छी बात की कि देखें जब तक इन्वेस्टिगेशन कंप्लीट नहीं हुए हैं तो शेख रशीद साहब को इस किस्म के बयानात देना या इस किस्म के इल्ज़ामात लगाना, इससे जो है अफगानों के दिल जो है वो खफा होंगे, वो नाराज़ होंगे। तो मैं समझता हूँ कि एक ऐसे मौके पे पाकिस्तान को भी एहतियात करनी चाहिए, साथ ही जो है अफगान क़यादत है उनको भी एहतियात करनी चाहिए, क्योंकि दोनों के दरमियान जो कशीदगी है इनका फ़ायदा जो है वो डायरेक्ट जो है वो इंसर्जेंट्स को या जो अमन के दुश्मन है उनको पहुँचता है।
اچھا، یہ اتنا بڑا سانحہ ہو گیا، اسلام آباد جیسا شہر، اور سفیر کی بیٹی وہ اکیلی نکلی، اور جو بتایا گیا کہ جو سوالات پوچھے گئے ہماری اداروں کی طرف سے وہ بھی غیر سیٹسفیکٹری بتائے جا رہے ہیں جو ہماری طرف سے بیان آئے ہیں. یہ کچھ کافی پیچیدہ معاملہ نہیں نظر آتا کہ کیوں اس کو اکیلا جانے کی ضرورت پڑی اور ٹیکسی لینے کی ضرورت پڑی؟ اب اس کو گاڑیوں کی تو کمی نہیں تھی، یہ ایک اچانک سے نکلنا اور پھر ٹیکسی لینا اور پھر اس طرح کا. اور دیکھیں فیض بھائی، یہ میرے خیال میں وکٹم کو جو ہے مورد الزام ٹھہرانا جو ہے، یہ ہمارے ہاں ایک کلچر بھی ہے، خیر اس میں تو ہم سمجھتے ہیں. اور زیادہ تر جب خواتین کا معاملہ آ جاتا ہے تو ہم زیادہ تر مورد الزام خواتین کو ٹھہراتے ہیں. دیکھیں ایک واقعہ ہوا ہے، وہ گھر سے ٹیکسی میں نکلی ہیں، پیدل نکلی ہیں، تو اسلام آباد جو کیپٹل ہے اس کی ایک سیکیورٹی آپریٹرس ہونی چاہیے. وہاں یہاں پہ لوگوں کو یہ احساس ہونا چاہیے کہ میں گھر سے نکلوں گا تو میں خیریت سے واپس آؤں گا. یہ کوئی قبائلی علاقہ یا انٹیریئر سندھ انٹیریئر پنجاب نہیں ہے کہ کوئی لڑکی جو ہے اس کو ضروری گارڈ ساتھ دینے چاہیے، اس کو کون سی گاڑی لینی چاہیے. تو میرے خیال میں ہمارے اداروں کی طرف سے اس موقع پہ اس قسم کے بیانات دینے سے جو ہے وہ متاثر کرتی ہے جو انویسٹیگیشن ہے یا جو پروسیس ہے. تو میں سمجھتا ہوں یہ کوئی دلیل، یہ بہت کمزور دلیل ہے کہ اگر کوئی یہ کہے کہ لڑکی گھر سے اکیلے کیوں نکلی، کیونکہ یہ تو اسلام آباد ہے. جس طرح میں نے کہا کوئی انٹیریئر سندھ نہیں ہے، یہ کوئی کے پی کے قبائلی اضلاع نہیں ہے، نہ یہ انٹیریئر پنجاب ہے کہ یہاں پہ خواتین جو ہے اکیلے نہیں نکل سکتی، یہاں پہ خواتین کو پیدل نہیں چلنا چاہیے. یہ ہمیں چھوڑ دینا چاہیے. وہ سفیر کی بیٹی ہے، وہ پریزیڈنٹ کی بیٹی ہے، وہ پرائم منسٹر کی بیٹی ہے، یا وہ ایک عام لڑکی ہے. لیکن یہ واقعہ ہوا ہے، ابھی واقعہ شاید اس میں کچھ کڑیاں ایسی ہوں گی جس سے یہ اندازہ ہو سکتا ہے کہ شاید وکٹم کی غلطی ہے. لیکن اس وقت جو میڈیا ہے یا سوشل میڈیا پہ جس طرح وہ آلریڈی وہ ٹراماٹائز ہے، اور جو وکٹم ٹراماٹائز ہوتا ہے تو اس کی باتوں میں کچھ نہ کچھ ڈیفینیٹلی لرزش ہوتی ہے. لیکن میں سمجھتا ہوں کہ پاکستان کو ایز رسپانسبل ریاست جو ہے اس ہر اینگل سے اس کو انویسٹیگیٹ کرنا چاہیے. پوری انویسٹیگیشن رپورٹ جو ہے وہ افغان گورنمنٹ کے ساتھ یا فورن ان کی جو ایمبیسی ہے ان کے ساتھ شیئر کرنا چاہیے تاکہ وہ بھی مطمئن ہو. یہاں پہ ٹی وی پہ آنا، اس کو ٹاک شوز کا موضوع بنانا، میرے خیال میں یہ ہمارے معاشرہ بھی اس کی اجازت نہیں دیتا ہے. اور دوسرا یہ ہے کہ یہ دو ملکوں کے درمیان جو ہے تعلقات بھی ان کے اثرات ہو سکتے ہیں. افغانستان کا انٹرنل جو اس وقت کا سینیریو ہے، اس میں جو طالبان ہیں، اور وہ ویسے تو یہ تصور کیا جاتا تھا کہ وہ ادھر سے پاکستان سے جو ملحقہ بارڈر ہے وہاں سے شروع کرتے ہیں اپنی فتوحات کا سلسلہ، لیکن اس مرتبہ ہم نے دیکھا کہ تاجکستان سے لے کر ترکمانستان سے لے کر ایران تک کا جو بارڈر ہے وہاں پہ ان لوگوں نے جا کے اپنے فتوحات حاصل کی ہیں، مقامی الائنسز بھی بنائے ہیں. کتنے اضلاع ایسے ہیں جو بغیر اپنا ریزسٹنس کے سرنڈر ہو گئے ہیں. تو آپ کو لگتا ہے کہ کوئی نئی ڈیفرنٹ قسم کی حکمت عملی کے ساتھ طالبان وہاں پہ آپریٹ کر رہے ہیں؟ دیکھیں میرے خیال میں یہ بات ہے کہ طالبان نے کافی علاقے پہ قبضہ کیا ہوا ہے. کئی ڈسٹرکٹ جو ہے وہ ان کے زیر کنٹرول میں ہیں، اور لیکن افغانستان کی جو ہے وہ کابل اور جو میجر سٹیز ہیں، میجر ہائی ویز ہیں، وہ اس وقت بھی حکومت کے کنٹرول میں ہیں. طالبان کے پاس جو ہے جو اسٹریٹجک پوائنٹس، انٹری پوائنٹس ہے، جس طرح تین بلدک چمن والا انٹری پوائنٹ ہے، جس طرح یہ جو ہمارے خرلاچی والا ہے، یا اسی طرح جس طرح آپ نے ذکر کیا شیرخان بندر والا جو تاجکستان کے ساتھ ہے، تورونڈ ہے جو ترکمانستان وغیرہ کے ساتھ ہے، یا اسلام قلعہ جو ایران کے ساتھ ہے. انہی پوائنٹ پہ ان کے جو قبضہ ہے اس سے کافی تشویش ہے افغانستان میں. لیکن میں سمجھتا ہوں کہ طالبان کو بھی چاہیے کہ یہ مسئلہ تو ان کو بھی پتہ ہے کہ بندوق کی زور سے حل نہیں ہو سکتا ہے. ٹھیک ہے، وہ ان کی جو اسٹریٹجی ہوگی کہ وہ کمزور کرے افغان گورنمنٹ کو اور اس کو نیگوسیشن ٹیبل پہ مجبور کرے کہ وہ سرنڈر کرے. لیکن میں سمجھتا ہوں کہ اس پہ کافی ٹائم لگے گا، اور یہ جو ٹائم ہوگا
اس میں افغانوں کا نقصان ہوگا. عام افغان جو ہے یا جو عوامی لوگ ہیں ان کو نقصان زیادہ ہوگا، انفراسٹرکچر کو نقصان زیادہ ہوگا. تو آپ کی بات بالکل ٹھیک ہے، لیکن دونوں طرف جو ہے وہ ایک دوسرے کے خلاف لڑنے کے لیے آمادہ ہے. دونوں سائڈ جو ہے وہ یہ اعلانات کر رہے ہیں کہ وہ آخر تک لڑیں گے. تو یہ ابھی جنگ جو ہے وہ خانہ جنگی کی صورت اختیار کر سکتی ہے، سول وار کی صورت اختیار کر سکتی ہے، اور یہ پورے افغانستان کو اپنے لپیٹ میں لے سکتی ہے، اور جس سے ڈیفینیٹلی پورا خطہ جو ہوگا وہ بدامنی کا شکار ہوگا. تو یہ جو سچویشن ایمرج ہو رہی ہے آئی تھنک کوائٹ پریکیریس ہے، خطرناک ہے پاکستان کے لیے بھی، خطے کے اور ممالک کے لیے بھی. اور اس میں میرے خیال میں جو رسپانسبلٹی ہے اس خطے کے جو پڑوسی ممالک ہیں اسپیشلی افغانستان کی، ان کو بھی چاہیے کہ اس مسئلے کو جو ہے بات چیت کے ذریعے پولیٹیکل سیٹلمنٹ نکل آئے. ادروائز بندوق کے زور پہ میرے خیال میں مشکل ہے کہ مسئلہ حل ہو جائے. اچھا، اس وقت جو طالبان کی جو ریجنل ملکوں کے اندر صورتحال ہے کہ پاکستان کے ساتھ ان کو ہمیشہ نتھی کیا جاتا تھا، لیکن ایران کے ساتھ ان لوگوں نے تعلقات اچھے کی ہیں، قطر نے ان کو دفتر دیا ہوا ہے. پھر ہم دیکھتے ہیں کہ چین کے بارے میں ریسنٹلی ان لوگوں نے پریس کانفرنس کی کہ یوئیگرز جو ہیں شنجیانگ کے، وہ ان معاملات میں وہ چین کے ساتھ ہیں، چین کو اپنا دوست مانتے ہیں، تو ان معاملات میں وہاں پہ جو موومنٹ ہے وہ اس کو سپورٹ نہیں کریں گے. روس کے ساتھ آپ کو لگتا ہے کہ طالبان نے اپنی سفارتی جو پالیسی ہے اس کو کافی ہمہ گیر کیا ہوا ہے اس وقت؟ بالکل، اس میں شک نہیں کہ اوور دا ایئرز، لاسٹ 2-3 ایئر سے طالبان نے جو ہے وہ کافی انروڈس کیے ہیں ڈپلومیٹک فرنٹ پہ. جس طرح آپ نے کہا پہلے تو ان کی جو مارکیٹ تھی وہ صرف پاکستان میں تھی، لیکن ابھی اگر آپ دیکھ لیں تو وہ چین بیجنگ بھی وزٹ کرتے ہیں. جس طرح آپ نے کہا قطر میں ان کا پولیٹیکل آفس ہے جو پہلے یہ نہیں تھا. ایران بھی وہ جا رہے ہیں، ترکی کے ساتھ بھی ان کے تعلقات وہ جو بحال کر رہے ہیں. امریکہ کے ساتھ اس نے تقریباً 1.5 سال ایک نیگوسیشن کی امن کے حوالے سے، اور ایک معاہدہ جو ہے وہ میچور ہوا جس کے ذریعے امریکی جو ہے وہ افغانستان سے نکل گئے. تو میں سمجھتا ہوں کہ یہ آپ کی بات بالکل ٹھیک ہے، لیکن ابھی یہ ہے کہ ان کے لیے تھوڑا سا سافٹ کارنر ہے انٹرنیشنل کیپٹلز میں بھی اور شاید ان سائڈ افغانستان میں بھی ہو. لیکن ابھی ان کو اگر میٹیریلائز کرنا ہے تو یہ طالبان پہ یہ رسپانسبلٹی ہے کہ وہ اس سے فائدہ اٹھائے اور ٹیبل میز پہ بیٹھ کے اس کا جو ہے کوئی سیاسی حل نکالے. کیونکہ ڈیفینیٹلی پھر بھی جو ہے وہ جہاں بھی جائے، لیکن افغانستان میں جو جینون حکومت ہے یا جو ایکسیپٹڈ ہے انٹرنیشنل کمیونٹی میں وہ افغان گورنمنٹ ہے، جس کی لیڈ جو ہے وہ ڈاکٹر اشرف غنی صاحب کر رہے ہیں. تو یہ ابھی بڑی عجیب سی سچویشن ایمرج ہو رہی ہے. دنیا بھی کوشش کر رہی ہے، طالبان کو بھی ریچ آؤٹ ہو رہی ہے، گورنمنٹ کو بھی کنونس کیا جا رہا ہے. جس طرح بھی یہ 4 ملکی کوارڈ جو بنا ہے جس میں پاکستان، ازبکستان، امریکہ اور افغانستان شامل ہے، ان کا بھی یہی ہے کہ کوشش کی جائے کہ اس مسئلے کو جو ہے بات چیت کے ذریعے حل ہو جائے. اور میں سمجھتا ہوں کہ کافی حد تک، کیونکہ ابھی جو دوحہ میں جو افغان گورنمنٹ اور طالبان کے درمیان جو براہ راست نیگوسیشن ہو رہی ہے اس سے بھی کچھ امید افزا باتیں آ رہی ہیں، اور وہ اس پہ ایگری ہے کہ وہ بات چیت کو جو ہے وہ جاری رکھنا چاہ رہے ہیں. اور طالبان نے بھی ابھی تک جو ہے میجر سٹیز کی طرف جانے کی کوشش نہیں کی ہے. شاید وہ بھی یہی سمجھتے ہیں کہ اگر ٹیبل کی میز مطلب ہے کہ بات چیت کے میز پہ جو ہے یہ مسئلہ حل ہو جائے تو وہ اچھا ہوگا، بجائے اس کے کہ مزید خانہ جنگی ہو اور مزید خون خراب ہو. اطلاع کیا ہے کہ جن علاقوں پہ طالبان نے قبضہ کیا ہے وہاں پہ عورتوں کے اسکول اور جو پہلے باربر شاپس کو بند کرانا، اس طرح کی اپنا ایگریسو قسم کی کنزرویٹو پالیسیز عمل میں لائے ہیں طالبان، یا اس مرتبہ پالیسی ڈیفرنٹ ہے؟ دیکھیے ابھی تک جو ہے طالبان نے ابھی تک جو علاقے لیے ہیں اس میں کوئی ایسا میجر ایریا نہیں ہے، کیونکہ آپ کو پتہ ہے کہ افغانستان جو پہلے سے بھی ایک کنزرویٹو اور ٹرائبل سوسائٹی ہے، اور جو پیریفریز ہے کیونکہ یہ خواتین کے مسائل، تعلیم کے مسائل یوزول یہ میجر سٹیز میں آتے ہیں جہاں پہ پھر کوشچن کیا جاتا ہے. ابھی جو ہے یہ زیادہ تر بارڈر ایریاز میں آپریٹ کرتے ہیں طالبان، اور وہاں پہ میرے خیال میں اتنا مسئلہ نہیں ہے. وہاں پہ خواتین پردہ کرتی ہے، وہاں پہ خواتین جو ہے فلی ڈریسڈ ہوتی ہے، وہاں پہ اسلام کے حوالے سے جو کنزرویٹو ویو طالبان کا ہے وہ پریویل کرتا ہے نارتھ ایسٹ ساؤتھ میں افغانستان کے. تو وہاں پہ میرے خیال میں اتنا بڑا مسئلہ نہیں ہوگا. رورل ایریاز میں یا فار اوے پیریفریز میں، فار فلنگ ایریاز میں مسئلہ تو وہاں پہ ہوگا جب یہ کابل انٹر ہو جائے، جب یہ مزار شریف انٹر ہو جائے، جب یہ ہرات انٹر ہو جائے، یا
جلال آباد میں انٹر ہو جائے. ایسے ایریاز میں جہاں پہ تعلیم بھی ہے, جہاں پہ سرکار بھی ہے, جہاں پہ ادارے بھی ہے, جہاں پہ ہاسپٹلز ہیں اور جہاں پہ خواتین آفیسز میں کام بھی کرتے ہیں, تو وہاں پہ مسئلہ پھر پتہ چل جائے گا. ابھی تو طالبان آپریٹ کرتے ہیں فار اوے ایریاز میں, تو اس وجہ سے ابھی تک کوئی خاص ایسا وہ سامنے نہیں ہے. جو آپ نے دوحہ کے آخری سوال کے دوحہ کے حوالے سے جو آپ کہہ رہے ہیں کہ حوصلہ افزا چیزیں آ رہی ہیں, تو کیا افغان طالبان اس کانسٹیٹیوشن اور اس کانسٹیٹیوشن کے اوپر اور یہ جو ان کی طرف سے جو یہ تھا کہ اسلامی شرعی نظام لاگو کریں گے, یہ جو اس وقت کا کانسٹیٹیوشن اور شرعی نظام کے درمیان جو اب ایک خلیج ہے, وہ آپ کتنا برجپ ہوتے دیکھ رہے ہیں؟ دیکھیں, وہ جو میں نے کہا امید افزا, وہ اتنا ہے کہ ابھی تک وہ بات بھی کر رہے ہیں, وہ ایک دوسرے کے ساتھ بیٹھے ہوئے بھی ہیں, وہ پریزنٹ شیئر بھی کر رہے ہیں, ایکسچینج بھی کر رہے ہیں. تو اس سے میں نے کہا کہ اتنا بھی کافی ہے کہ اس وقت وہ ایک دوسرے کے ساتھ جو ہے مطلب ایک کہ دے شیئر دا سیم روم, دے آر ٹاکنگ ٹو ایچ ادر, اور اس میں یہ بھی ہے کہ آئندہ کے لیے بھی بات چیت کو وہ جاری رکھنا چاہتے ہیں. ساتھ ہی اختلاف یہی ہے کہ طالبان کے اپنے مطالبات ہے, کہتے ہیں ان کو پہلے کیا جائے, افغان گورنمنٹ کہتے ہیں نہیں, پہلے ایک فریم ورک ہونی چاہیے اور اس فریم ورک کے تحت جو ہے یہ ساری باتیں سیز فائر ہو یا پرزنر ریلیز ہو یا ڈی لسٹنگ فرام دا ٹیرر لسٹ وغیرہ ہو, یہ ساری باتیں بعد کی باتیں, پہلے ہمیں جو ہے ایک براڈ فریم ورک پہ ایگری ہونا پڑے گا. تو میں سمجھتا ہوں کہ یہی وہاں پہ امید افزا ہے. باقی جو ہے فیوچر کے حوالے سے یہ گزشتہ سال 1.5 سال سے جو بات چیت چل رہی ہے, تو یہ آلموسٹ ٹک ہو گئی ہے. تو ہو سکتا ہے کہ ابھی جو سینئر لیول ہائی لیول کی جو ڈیلیگیشن ہے, شاید ابھی وہ کچھ نہ کچھ جو ہے اس کو یہ جو گتی ہے اس کو ریزالو کریں. بڑی مہربانی حسن خان صاحب, آپ نے تفصیل کے ساتھ ہمارے ساتھ گفتگو کی. ناظرین, افغانستان جی صورتحال, خطے جی صورتحال ان حوالے سے जेके मामला हुआ उन ते गुफ़्तगू तव्हां ॿुधी. वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं. ویلکم بیک ناظرین, پروگرام کے سلسلے کے اॻिते वधायूं. गुफ़्तगू कयूं था सिंध जे सियासी मंज़रनामे ते. हिकु दफ़ो ॿीहर वरी असांखे चुरपुर नज़र अचे थी उन्हनि इलेक्टेबल्स जी वॾेरनि जी जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गॾिबा रहंदा आहिनि ऐं इतिहाद ठाहींदा आहिनि. कॾहिं GDA जो शिकिल वठंदा आहिनि त कॾहिं को ॿियो फॉर्म वठंदा आहिनि. हिन भेरे वरी हिकिड़ी गॾिजाणी थी आहे. उन गॾिजाणी जे अंदरि उहे ई साॻिया माण्हू अलीगौर महर साहिब खां वठी लियाकत अली जतोई साहिब खां वठी उहे सभु जेके आहिनि जेके पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेको हिकिड़ो इलेक्टेबल्स जो जेको अंग आहे सिंध जे अंदरि, उहे सभई माण्हू गॾु थिया आहिनि. पर हिन भेरे उनमें अयाज़ लतीफ़ पलियो साहिब क़ौमी अवामी तहरीक जा जेके उनजो हिसो आहिनि GDA जो, पर हिन भेरे डॉक्टर कादिर मक्सी साहिब ऐं राशिद महमूद सुमरो साहिब बि उनजो हिसो थिया. गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामेर तजदीदगार जनाब सुहेल सांगी साहिब. सुहेल सांगी साहिब, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. सुहेल सांगी साहिब, हिकु दफ़ो ॿीहर अचानक जेको असांखे नज़र आयो त हीअ जेका चुरपुर थी आहे असांजे वॾेरनि जो ऐं क़ौम परस्तनि जो ऐं मौलवी साहिबान जो गॾियल इजलास थियो आहे, कीअं था ॾिसो हिनखे? हीउ को पहिरियों मौक़ो कोन्हे त पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ सिंध जे अंदरि इतिहाद ठाहिण जी कोशिशि कई वई आहे. हिन खां अॻु में नवाज़ शरीफ़ बि कोशिशि कई हुई, जंहिंमें 10 जमाती इतिहाद अलाए छा ठाहियो हुई, पोइ वरी GDA ठहियो. हुन खां अॻु में बि इहो सॼियूं कोशिशूं थींदियूं रहियूं. हिननि जो हिकिड़ो बुनियादी नुक़्तो हिकिड़ो ई हूंदो आहे त पीपुल्स पार्टी न. हिकु ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं का बि तहरीक हलायो था त उन जा ॿ हिकिड़ा तमामु इम्पॉर्टेंट शयूं हूंदियूं आहिनि तहरीक हलाइण जे लाइ. उहो इहो हूंदो आहे त भई तव्हां का हिकिड़ी पंहिंजे तौर ते कुझु प्रोग्राम रखी करे पॉज़िटिवली का शइ करणु चाहियो था, उन लाइ इतिहाद थींदो आहे. ॿियो इन लाइ इतिहाद थींदो आहे त जेका सिटिंग गवर्नमेंट हूंदी आहे उन जे ख़िलाफ़ु थींदो आहे. हीउ जेको इतिहाद आहे हिकिड़ी पार्टी जे ख़िलाफ़ु आहे. त वजह इन जो इहो चवनि त भई जेका सिंध में हुकूमत जे ख़िलाफ़ु असां था कयूं, उन जे बदिरां हीअ था चवनि असीं पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु आहियूं. त पार्टी जे ख़िलाफ़ु आहियूं त पोइ उन जो मतिलबु इहो थींदो त जेके माण्हू पंहिंजे पाण खे मतिलबु त पीपुल्स पार्टी जो वोटर सम्झनि था या उन सां को सिंपैथी रखनि था,
उहे त ऑटोमेटिकली पीपल्स पार्टी जे छटी हेठां हलिया वेंदा। हा, इहो ज़रूरु आहे त हुकूमत खां त इलाही माण्हुनि खे नाराज़गी थी सघनि थियूं। तंहिंजे करे हिननि जो जेको पहिरियों जेको एजेंडा आहे, जेको नुक़्तो आहे, उहो ई मां सम्झां थो त ग़लति आहे। ॿिए नंबर ते इहा शइ ॾाढी इम्पॉर्टेंट आहे त कंहिं अहिड़े इतिहाद जे लाइ, मतिलबु त सिंध जा क़ौम परस्त ऐं जेके इलेक्टेबल या वॾेरा पाण चऊं उहे, ऐं जेके मज़हबी हवाले सां हमरा उहे गॾु चाहिनि। मज़हबी हवाले सां सवाइ JUI जे ॿी का जमात हिन खां अॻु में क़ौम परस्तनि सां गॾु न थींदी रही आहे। JUI बि हिकिड़े मुख़्तसिर अरसे ताईं क़ौम परस्तनि सां गॾिजी रही, जॾहिं इहो ख़ालिद महमूद सूमरो त उन जो हिकिड़ो लिंक पैदा कयो सिंध जे क़ौम परस्तनि सां, ऐं उन जा हिकिड़ा पंहिंजे तौर ते हिकिड़ा नुक़सान वारा पासा बि रहिया ऐं के ठीकु पासा बि रहिया, पर मजमूई तौर ते जेको आहे उहो को सिंध जे लाइ एॾो को फ़ाइदेमंद उहा शइ कोन रही हुई। त हिन वक़्तु उन्हनि जो गॾु थियणु आहे, इहो आउं सम्झां थो त इन ॻाल्हि जो इशारो आहे त ही को लोकल बॉडीज़ जे मामिलो को वञे पियो, ऐं उन जे अंदरि इहे चाहिनि था त सिंध में हिकिड़ो इहो ॾेखारीनि त भई पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ जेको बि एलिमेंट आहे, जेको वोट बैंक आहे, उहो कंसल्टेट थी सघे त उहो एतिरो आहे। अच्छा, 13 जे चूंडनि खां पहिरियों जीअं उन वक़्तु जी तव्हां हुकूमत जी ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत उन वक़्तु जेको आहे लोकल गवर्नमेंट जो जेको सिस्टम ॾिनो हुयो, उन जे हवाले सां हिननि खे वॾो हिकिड़ो बूम मिलियो हुयो। हैदराबाद में पीर साहब पगारे जी सरबराही में जलसो बि वॾो थियो हुयो। उनखां पोइ वरी जेको आहे उहो मामला अॻिते न वधी सघिया। पर हिन अरसे जे दौरान असांखे इहे माण्हू कॾहिं बि इहो नज़र नथा अचनि त ॿेटनि जो मसइलो थिए थो, या जेको आहे बहिरिया जो मसइलो थिए थो, या जेको आहे पाणी जो मसइलो थिए थो, या नाणे जो मसइलो थिए थो। हालांकि सभु ज़मींदार आहिनि, आबादगार आहिनि, हिननि जूं वॾियूं वॾियूं लैंड होल्डिंग्स आहिनि, पर तंहिं हूंदे बि कॾहिं पाणी जे मसइले ते अली गौहर महार साहिब खे, या लियाकत जतोई साहिब खे, या ग़ुलाम मुर्ज़ा जतोई साहिब खे, या इन तरह जा असांजा ॿिया जेके इन तरह जे इतिहादनि जा जेके सरचश्मा हुजनि था पिया, उहे कॾहिं उन्हनि इशूज़ ते कोन था अचनि, वोकल नथा थियनि, उन ते को उहो नथा कनि, कंहिं तहरीक जो हिसो नथा थियनि, कंहिं उन जो हिसो नथा थियनि। सिर्फ़ु इलेक्शन हूंदी आहे ज़हन में, ऐं ॿियो जीअं तव्हां चयो त NTPP थी ऑपरेट करिणो आहे। इन ॿिनि शयुनि खां सवाइ बाक़ी सिंध जे माण्हुनि जा मसइला आहिनि, उनमें जेको आहे हुकूमत में न हूंदे बि को रोल अदा करे सघिजे थो, जदोजहद जी सूरत में, कंहिं एहतिजाज जी सूरत में। उन तरफ़ ई इन्हनि माण्हुनि कॾहिं का पेशरफ़्त न कई आहे। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। जीअं मूं चयो त भई इहो को पॉज़िटिव प्रोग्राम ॾेई कनि, उहो त हिननि हिन भेरे बि कोन कयो आहे। ऐं माज़ी में मतिलबु जेके पॉलिटिकल प्रोसेस हूंदो आहे, पॉलिटिकल प्रोसेस त इहो हूंदो आहे न त भई तव्हां माण्हुनि सां गॾु हलो, माण्हुनि जूं जेके तकलीफ़ूं हुननि सां गॾु हलो। उन्हनि में पाणी जो मसइलो थिए थो, या सिंध खे जेके बि इशूज़ दरपेश थियनि था, बिजली जो आहे, गैस जो आहे, वफ़ाक़ में नौकरियुनि जो आहे, इहे सभु थियनि था। इन ते ई वक़्तु वक़्तु मतिलबु जेके बि शयूं थियनि थियूं, उन ते हिननि जी का बि जेका राय आहे उहा साम्हूं न पई आई, न को हिननि जी का एक्टिविटी साम्हूं पई आई। असुल में जेको हीउ सॼो आहे, इहो इन सॼे माण्हुनि में न यकीन रखंदड़ आहिनि। इहे जेके आहिनि से कंहिं पॉलिटिकल प्रोसेस में न यकीन रखंदड़ आहिनि, सवाइ इन जे जो कादिर मक्सी आहे या ॿियो को अहिड़ो को मतिलबु त नेशनलिस्टिक जेके पॉलिटिक्स कंदा आहिनि उन्हनि जे। ॿिया त सभु जेके आहिनि उहे हूंदा ई इन लाइ आहिनि त उहे त रवायती तौर ते हिकिड़ा वोट वठंदड़ या इलेक्टेबल जंहिंखे चऊं था, उहे आहिनि, उहे वोट बि पंहिंजे ई उन पुराणे तरीक़े सां वठणु चाहिनि था त भई हीअ जेके आहिनि असां पंहिंजे पाण सां ही तर जा जेके आहिनि 5, 7, 8 फलाणी यूनियन जो वॾेरो, फलाणी यूनियन जो वॾेरो, इहो गॾे वठंदासीं त इलेक्शन थी वेंदी ऐं इलेक्शन ते खटे वेंदासीं। मतिलबु जेका डायरेक्ट माण्हुनि खे अपील करणु आहे, माण्हुनि सां रुजू करणु आहे, उन में ई कोन यकीन रखंदा आहिनि। इन करे हू इन पॉलिटिकल प्रोसेस में पवंदा ई कोन्हनि। सो मच सो त वेरी इंट्रेस्टिंगली जॾहिं हिननि गुज़िरियल भेरे इलेक्शन हाराई बि या जन खटी बि, हुननि कॾहिं वापसि वराए इहो कोन ॾिठो त भई असां जेकॾहिं इलेक्शन हाराई आहे त उन जो कहिड़ा सबब आहिनि। उन्हनि जो जेको मतिलबु सवाइ इन जे भई फलाणे वॾेरे वोट कोन ॾिनूं, हुन जे माण्हुनि वोट कोन ॾिनूं, बाक़ी इहो आहे त हिननि जी पंहिंजी कहिड़ी उन में ख़राबी रही,
उन जो कॾहिं इन्हनि जाइज़ो ई कोन वरितो ऐं इन जे करे मतिलबु त इन्हनि जे मुंहिंजी ॿुधाए पियो त हुननि खे माण्हुनि जे उन पॉलिटिक्स में माण्हुनि जे जेके इश्यूज़ आहिनि माण्हुनि जा जेके मसइला आहिनि सिंध जा जेके मसइला आहिनि उन सां घटि दिलचस्पी आहे। वधीक दिलचस्पी हिनजी इहा आहे त पीपुल्स पार्टी कीअं हटाइजे ऐं कीअं हुकूमत में अचे। जीअं तव्हां चयो त 10 जमायती इत्तेहाद ठहियो 13 जी इलेक्शन खां पहिरियों ऐं उनमें डॉक्टर कादिर मक्सी बि जेको आहे उन वक़्तु सिंध एक्शन कमेटी पूरी जी पूरी उनमें शामिल थी हुई। सिंध जे क़ौम परस्तनि जो उन वक़्तु इत्तेहाद हो 4 जमायतनि जो, जंहिंमें पोइ उहे 3 जमायतूं वञी बचियूं हुयूं छाकाणि त शाह मुहम्मद शाह पंहिंजी पार्टी जेका आहे उहा जलाल शाह जी SUP में ज़म कई हुई। उन वक़्तु अवामी तहरीक ऐं पंहिंजो जेको आहे डॉक्टर कादिर मक्सी ऐं पंहिंजो जेको आहे SUP जो इत्तेहाद हो उहे उनजो हिसो थिया हुया वञी जेको 10 जमायती इत्तेहाद हुयो। पर पोइ डॉक्टर कादिर मक्सी मुसलसल इहो चवंदो रहियो त उहो बैड एक्सपीरियंस हुयो, असांखे न करिणो हुयो। हाणे वरी डॉक्टर कादिर मक्सी साहिबु ऐं जंहिंजे करे हू GDA जो हिसो बि न थियो, हींअर वरी डॉक्टर कादिर मक्सी साहिबु उन साॻे पैटर्न ते वञे पियो। तव्हांजे ख़्याल में क़ौम परस्तनि खे इन सॼे प्रोसेस में हिकिड़े स्टेज खां पोइ अची मिसाल तौरु बहरिया जो मसइलो हुजे, ॿेटनि जो मसइलो हुजे, सभु तहरीकूं हलाए आख़िर में छो इन्हनि वॾेरनि सां अलायंस करण ते उहो मजबूर था थियनि? इहो वाक़ई हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त हिन वक़्तु जॾहिं इलाही अरसे खां पोइ सिंध जे क़ौम परस्तनि जे लाइ माण्हुनि जी दिलि में हिकिड़ी छा खणी चइजे त हिकिड़ो नरम गोशो उहो हिकिड़ो पैदा थियो, ओॾी महिल इन्हनि जेको आहे सो जंप हणी ॿिए पासे वञी बीठा आहिनि त इहा का एॾी को माण्हुनि सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि वणंदी कोन। ॾिसो न, हिन खां अॻु में इहो थियो त जेको इस्लामाबाद हुयो हुन या लाहौर हुन जेके बि सिंध जी पॉलिटिक्स जे हवाले सां शयूं हलायूं पए तॾहिं हुननि इहो कयो त कंहिं वॾी शख़्सियत जी हिकिड़ी छटी जे हेठां इन पीपुल्स पार्टी मुखालिफ़ माण्हुनि खे जमा कजे। उहा पीर पागारो हुई, उहो पीर साहिबु पागारे जेको आहे मुसलसिल उन में जेके बि इहे दौर रहिया आहिनि उन सॼे दौर में इहो 90s खां वठी जेको हलंदो रहियो उन जे हेठां ई कंदा रहिया। पर हिन भेरे ॾाढी मज़ेदार ॻाल्हि थी आहे त सेनेट जॾहिं चूंडूं थियूं तॾहिं पीर पागारे जे पुट खे उन खे जेको आहे सो सदर इंशाह खे इन्हनि सेनेट जी सीट ॾिनी कोन। त उन मां लॻे थो त इहो सॼो जेको आहे पीर पागारे वारो जेको पोर्शन आहे उहो ऑफ थी वियो आहे। माना हाणे इहो को नए सिरे सां का हिकिड़ी शइ उहा अहिड़ी ठाहिणु चाहिनि था जंहिंजे लाइ मतिलबु त सिंध जे अंदरि कंहिं वॾे माण्हू जी शख़्सियत या छटी जेका उहा उन्हनि खे न खपे। उन जा ज़ाहिर त इलाही सारा इंटरनल जेके कंफ्लिक्ट उहे बि आहिनि ऐं उन ॿाहिरि जा बि आहिनि। छो त इहो जॾहिं 2013 में ऐं पोइ 2018 में जेके चूंडूं थियूं पियूं ओॾी महिल पीर साहिबु पागारे जी जेका आहे सा उन्हनि खे सीट हासिलु हुई। पर पोइ इहो पतो पियो त हुननि पीर साहिबु पागारे वारनि उन्हनि इहो चयो त भई असांखां मथां खां धोखो थियो आहे, यानी मथां खां जेको बि इस्लामाबाद या लाहौर जो जेको बि आहे वॾो माण्हू जेको हुकूमत में अचे थो, वॾी पार्टी अचे थी, उहा मार्फत थी वई विच में पीर पागारे ते। ऐं पोइ जेका मार्फत उहो जो पाण पुराणो कोन लिखंदा आहिनि ख़त त फ्री मिले फलाणे खे, त इहो फ्री मिले फलाणे खे इन में ॾाढी अनईज़ी पोज़ीशन थी वई। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेका मथां जी जेका हुकूमत अमली आहे उहा थोरो डिफरेंट आहे, जंहिंमें इन्हनि सिंध जे अंदरि को मेजॉरिटी में इहो डिसीजन न कयो आहे त केरु जेको आहे सो मेनली लीड करे। इहो हिकिड़ो अञा हिकिड़ो वॾो बहस थी थो वञे, पर इहा जेका मूंखे लॻे थी त उहा ई सूरत लॻे। अच्छा, हीअ जीअं तव्हां चओ त हीअ हिन वारे इन जे करे बि कनि था छाकाणि त मसइलो लोकल गवर्नमेंट्स जो आहे ऐं लोकल गवर्नमेंट जो सिस्टम हूंदो आहे ज़िलनि जे अंदरि ज़िले काउंसिलनि ताईं वधि में वधि जेको आहे उहो ज़ाहिर आहे उहो हर इलेक्टेबल पंहिंजे इलाइक़े खे संभालींदो। अलीगढ़ महार साहिबु आहे त उहो घोटकी जो आहे, त ईअं जेकॾहिं लियाकत जतोई साहिबु आहे त उहो दादू जे अंदरि कंदो। शायदि इन भेरे बि हिननि खे मथी सतह ते कंहिं अम्ब्रेला जी ज़रूरत न आहे छाकाणि त आख़िरकार बहरहाल लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन लाइ ज़ोर पेर हथु वञी जेको आहे हिकमत अमली वञी मक़ामी वञी ठहंदी। ॾिसो मकानी चूंडुनि जी त हूअ बि हिकमत अमली जेका आहे सा मक़ामी हूंदी आहे। हींअर अरबाब गुलाम रहीम बि हुन में शामिलु थियो आहे, वरी जुल्फ़कार मिर्ज़ा साहिबु ऐं फहमीदा मिर्ज़ा बि 2 टे ॾींहं अॻे गवर्नर सिंध सां मुलाक़ात कई आहे। ऐं हीअ जेका
डेवलपमेंट थी आहे, जेके ही सभु अमरा अची गॾु थियनि, इहा अची थी आहे। त असल में ही थोरो इहो हिकिड़ो पीपुल्स पार्टी खे झटके ॾियण जी ॻाल्हि आहे त लोकल पार्टीज़ में ही जेकॾहिं मक़ामी सतह ते हू ठाहे था वठनि, किथे न कंहिं कुझु ज़िलनि में का पंहिंजी पोज़ीशन ठाहे था सघनि, त पोइ मतिलबु त इहो पीपुल्स पार्टी खे ॾेखारींदा त भई ॾिसो ही पीपुल्स पार्टी खे ॾेखारींदा मथे बि त भई सिंध जे माण्हुनि जो मैंडेट थोरो डिफरेंट आहे, हिकिड़ो हिनखे रिफ्रेश करण जी ज़रूरत आहे, इन जो हिकिड़ो तासुर ॾेई सघनि था। पर आउं सम्झां थो त इलाही हंधनि ते इहा ॻाल्हि ॾाढी मुश्किल थींदी। इन ॻाल्हि जो तमामु घटि इम्कान आहे त पीपुल्स पार्टी को इन्हनि जे लाइ स्पेस छॾे। इन करे पीपुल्स पार्टी जे अंदरि जेके बि धुरियूं आहिनि या सिंध में जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ जेके तबिका आहिनि, सेक्शन्स आहिनि, उन्हनि जो पीपुल्स पार्टी सां कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो पॉलिटिकल हुजे, इकोनॉमिक हुजे या असर रसूख़ जे हवाले सां उन्हनि जा हिकिड़ा बेनिफिशरीज़ आहिनि। उहे बेनिफिशरीज़ जेके आहिनि उहे सभु फ़ाइदा जेके आहिनि इन्हनि जेके शयूं पेश कनि था इन खां वधीक वॾा आहिनि। इन करे आउं नथो सम्झां त ही को इन में को पीपुल्स पार्टी जे हिन मैंडेट में को वॾो को डेंट हणी सघंदा। हा, किथे को मुमकिन आहे त ॿ टे को यूनियन काउंसिलूं उहे थी सघनि थियूं या मे बि त कंहिं हिकु अधु हंधि ते जेको आहे सो ज़िले काउंसिल में पीपुल्स पार्टी खे ॾिखाई थिए, इहो मुमकिन आहे। पर जीअं तव्हां चयो त हिननि वटि पंहिंजो को प्रोग्राम न आहे, ॿियो ख़ुदि जेको आहे इहे जेके असांजा इलेक्टेबल्स गॾिजनि था, इन्हनि जो जेको आहे इहे बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ासि तरह आमिरती दौरनि में मुशरफ ऐं ज़िया जे दौरनि में हुकूमत जो हिसो रहिया आहिनि ऐं उन जे करे हुननि वटि जो पंहिंजे जॾहिं उहे हुकूमतुनि में रहिया आहिनि, मिसाल तौरु अरबाब साहिबु मुसलसल हुकूमत में वज़ीर आला तौरु ऑपरेट कयो, पर उन्हनि दौरनि में बि को हुन जो ट्रैक रिकॉर्ड को अहिड़ो न आहे जेको ॿुधाए सघनि माण्हुनि खे ऐं जंहिंमें पंहिंजी बहितरी करे सघनि सवाइ पीपुल्स पार्टी जे मथां तनक़ीद करण जे। हू पाण खे बहितर सब्स्टिट्यूट पेश करण लाइ हुननि वटि केस न आहे को। ॾिसो हिननि वटि हूअं त तव्हां जेका ॾिसंदो त जॾहिं बेड़ा इतिहाद थियनि त उन में 5-6 वज़ीर आला घुमंदा पिया आहिनि। मिसाल जे तौर ते लियाकत जदोई साहिबु आहे, इहो अलीगढ़ मेहर साहिबु आहे, अरबाब गुलाम रहीम साहिबु आहे, हिकु को ॿियो बि नालो गौस अली शाह साहिबु, गौस अली शाह साहिबु, हा गौस अली शाह साहिबु आहे। इहे सभु थियनि त हलनि था पिया, उहो पंहिंजी जाइ पिया, पर उन जो आउं सम्झां त हीअं सिचुएशन कोन्हे। हींअर जेका सिचुएशन आहे उहा इहा आहे त भई ग्राउंड लेवल ते कंहिं वटि केतिरी सपोर्ट आहे उहा हिकिड़ो लोकल पार्टी जे ज़रिए मुंहिंजे ख़्याल में इहो जंहिंखे चइबो न कार्ड शो करणु, उहो करण जो मामिलो आहे। उनखां पोइ इहो डिसाइड थिए ही मतिलबु त मथी लेवल ते या जेको बि हिनखे प्लानिंग करे पियो उहा ई कंदा त भई हाणे जेको आहे सो सिंध जी जेका इहा अॻुवाणी आहे उहा कंहिंखे ॾिजे छा कजे, उहो हिकिड़ो पोइ जो सुवालु आहे। फ़िलहालु जेको आहे हिननि खे इहो चयो त तव्हां जेको आहे सो साबित करियो त तव्हां सां गॾु को माण्हू बि आहे या तव्हांखे 4 वोट मिलनि था या न, या जॾहिं तव्हां मैदान में लहो था तॾहिं कीअं थो थिए। इन में सभ खां वधीक जेका ॾुखी सूरत हाल आहे या जेका इम्पॉर्टेंट आहे उहा पंहिंजे सिंध जे इन क़ौम परस्ती आहे। सिंध जे क़ौम परस्त बाक़ाइदे सां कॾहिं जेको क़ौम परस्ती जे नाले में वोट वठण जो उहो को अकाउंट खोलियो कोन्हे, जंहिंखे चयो न भई ठीकु आहे इहो बैंक अकाउंट आहे, हिते उन्हनि को पंहिंजा उन में वोट बाक़ाइदे उन्हनि को जमा थींदा हुजनि। इहो अकाउंट बलोचन वटि आहे, पठान वटि आहे, पाण वटि सिंध में इहो अकाउंट कोन्हे। हिकिड़े दौर में तव्हांखे यादि हूंदो पंहिंजो सोहेल संग साहिबु त सिंध क़ौमी इतिहाद उम्मीदवार बीहारिया हुया, अकाउंट खोलियो वियो हुयो मुंहिंजे ख़्याल में। हा मूंखे यादि आहे इहो हुननि 2 दफ़ा इहो कयो हुयो, पर ओॾी महिल ज़ाहिर आहे त सिचुएशन अहिड़ी जंहिंमें उहो न पिया करे सघनि ऐं उनखां पोइ त उहो उन्हनि वरी गिव अप करे छॾियो। ॾिसो न साईं जेको GM सैयद जेका 70 वारी चूंडूं थियूं उनखां पोइ त पार्लिमानी सियासत लाइ मना करे छॾियो ऐं मना करे छॾियो त पोइ त इहो पीपुल्स पार्टी खे जेको आहे सो इहो वॉकओवर मिली वियो। पर सिंध क़ौमी इतिहाद उम्मीदवार बीहारिया हुया, उनमें साईं GM सैयद जी आशीर्वाद उन्हनि उम्मीदवारनि खे सपोर्ट हासिल हुई। ॾिसो ओॾी महिल बेनज़ीर जी पीपुल्स पार्टी जी एॾी वॾी टाइड हुई, एॾी वॾी लहर हुई जंहिंमें कुझु बि न पिया करे सघनि ऐं उनखां पोइ जी जेका सिचुएशन आहे ओॾी उन में जेको आहे सो इन्हनि खे ही न करे सघिया। ऐं साईं GM सैयद बि जॾहिं उहो कयो तॾहिं मेनली मतिलबु त उहे ई साॻिया जेके इलेक्टेबल्स हुया
उन्हनि ते ई कयो ऐं उन्हनि इलेक्टेबल पंहिंजी पोज़ीशन स्ट्रेंथन करण जे लाइ आउं सम्झां थो त इन खे जेकर ई चऊं तॾहिं ग़लति कोन थींदो त उन नेशनलिज़म खे इस्तेमालु कयो त इन करे बेसिकली आउं नथो सम्झां त सिंध जे नेशनलिज़म जेको बैंक अकाउंट खोलियो वियो वोट अकाउंट खोलियो वियो वॾी महिरबानी सोहेल सांगी साहब, तव्हां असांखे पंहिंजा व्यूज़ शेयर कया। नाज़रीन, मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामियारा तजनिगार सोहेल सांगी साहब असां सां गॾु हुआ। इलेक्टेबल्स जो इतिहाद जेके गॾिजनि था मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं उहे चाहिनि था त उहे पंहिंजो उन्हनि खे को रस्तो मिले, पर जीअं सोहेल सांगी साहब ॿुधाए पिए त 90 जे वक़्त खां वठी इहे ईअं ई कोशिशूं कंदा रहनि था, पर रस्तो जेको आहे अञा ताईं ॾाढो ॾुखियो आहे, छाकाणि त उनजा केतिरा ई सबब आहिनि। सोहेल सांगी साहब जो बकौल त हुन वटि पंहिंजो को प्रोग्राम कोन्हे, हुननि वटि सवाइ पीपल्स पार्टी मुखालफ़त जे ॿियो को हुननि वटि का पॉज़िटिविटी न आहे। ख़ुदि हुननि जो जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेके हुकूमतुनि में रहिया आहिनि उनजो पंहिंजो ट्रैक रिकॉर्ड जेको आहे उहो काफ़ी ख़राबु आहे, तंहिंजे लाइ उहो पंहिंजो पाण खे बहितर सब्सटीट्यूट तौरु पेश करे नथा सघनि। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त उहे इलेक्शन जे टाइम ते गॾिजनि था ऐं बाक़ी सिंध जे इशूज़ ते, सिंध जे अंदरि जेके बि मामला थियनि था उन वक़्तु उहे पंहिंजो को रोल अदा कनि, को वोकल आवाज़ थियनि, को तहरीकूं हलाइनि, उहो कोन था हलाइनि। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि सां अवाम में वेसाह न आहे। सोहेल सांगी साहब जा जेके लफ़्ज़ हुआ, छाकाणि त इहे अवाम में वेसाह रखंदड़ माण्हू न आहिनि, इहे ॿिए तरफ़ ॿियनि पंहिंजो जेको आहे मख़सूस ताक़तुनि जे ॾांहुं नज़र रखंदा आहिनि ऐं उतां आशीर्वाद ऐं उतां इंस्पायरेशन वठण जी कोशिशि कंदा आहिनि। बहरहाल नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं गॾु।